एक ॿी अहम ख़बर है तो निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ वज़ीर आज़म हाउस खाली करे छॾियो है। अवां ॿुधायो त निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ वज़ीर आज़म हाउस खाली करे छॾियो आहे। अनवारुल्लाह काकड़ वज़ीर आज़म हाउस मां मिनिस्टर इनक्ल्यू मुंतकिल कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयो त अनवारुल्लाह काकड़ के मिनिस्टर इनक्ल्यू में बंगलो नंबर 15 अलॉट कयो वियो आहे। ख़बर है तो निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ वज़ीर आज़म हाउस खाली करे छॾियो आहे। अनवारुल्लाह काकड़ वज़ीर आज़म हाउस मां मिनिस्टर इनक्ल्यू मुंतकिल कयो वियो आहे। अनवारुल्लाह काकड़ के मिनिस्टर इनक्ल्यू में बंगलो नंबर 15 अलॉट कयो वियो आहे। इन हवाले से लाइन ते मौजूद है गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, तफसील लीजो। जी, निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ केस मिलियल वज़ीर आज़म हाउस खाली करे छॾियो आहे। अनवारुल्लाह काकड़ मिनिस्टर कॉलोनी में शिफ्ट थी वियो आहे। इंतजामिया तरफां निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ के मिनिस्टर कॉलोनी नंबर में 15 नंबर बंगलो अलॉट कयो वियो आहे। अनवारुल्लाह काकड़ पंहिंजो सामान उन बंगले में शिफ्ट करे छॾियो आहे। पाण मिनिस्टर इनक्लेव में मुंतकिल थी वियो आहे। अहिड़ी रीति निगरान वज़ीर आज़म अनवारुल्लाह काकड़ वज़ीर आज़म हाउस खाली करे मिनिस्टर कॉलोनी मुंतकिल थी वियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंबर।